अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब काफ़ी दोस्तनि जो कमेंटूं पई अचनि त दोलाब ड्रामो केॾी महिल हलायो वेंदो। तो तव्हांखे सभई ॻाल्हियूं अॼु नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। चैनल ते न त महिरबानी करे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों अचो त हीअ कहाणी मुकमिल ॿुधूं। तो जेको दोलाब ड्रामो आहे उन जी तेज़ी सां शूटिंग जारी आहे ऐं उन जी इंशाल्लाह शूटिंग हले पई, जंहिंमें तव्हां ॾिसंदो त साईं निशार शाह अहिड़ो त मज़ो कंदो जो ड्रामे खे धूम मचाए छॾींदो। ऐं दोस्तों जेको दोलाब ड्रामो आहे उन जी अञा प्रोमो नाहे आयो ऐं काफ़ी दोस्तनि जी कमेंटूं पई अचनि त उन जी प्रोमो केॾी महिल ईंदी। दोस्तों उन जी प्रोमो हाणे जल्द खां जल्द अचण वारी आहे। प्रोमो ईंदी ऐं उन खां प्रोमो खां पोइ उन जी एपिसोड ईंदी। तो हाणे इन ड्रामे खे देरि कोन लॻंदो, इहो हाणे जल्द खां जल्द अपलोड थियण वारो आहे। ऐं ॿियो जेको दोस्तों चंडग्रहण ड्रामो आहे अब्बास गुल उढाणे जो, अब्बास गुल ऐं मीरा जेको रबनि ज़िंदगी में रबनि जी ज़ाल हुई। मीरा ऐं जबल जी जोड़ी चंडग्रहण में अहिड़ी त ठहंदी ऐं उनखे दोस्तों मश्करी ॾिनो वियो आहे मीरा ऐं जबल खे। हू अहिड़े ड्रामे में अहिड़ो मश्करी कंदा जो इंशाल्लाह तव्हांखे अहिड़ो वणंदो इंशाल्लाह हुन ॿिन्हिनि जी जोड़ी वाह जी ठहंदी। असांजी हीअ कहाणी जेको तव्हांजे अॻ